कराची के लियारी वाले इलाके में रेंजर्स कार्रवाई दौरान थियल मुक़ाबले में ख़ौफ़ की अलामत बणियल बाबा लाडला ॿिनि साथियुनि समेत मारिजी वियो। जंहिं बाबति IG सिंध एडी ख्वाजा ख़ुशी जो इज़हार कंदे चयो आहे त बाबा लाडला जहिड़ा बुत करण में खेनि मज़ो ईंदो आहे। लियारी में कामयाब कार्रवाई ते कानून लागू कंदड़ इदारनि मुबारक जा हक़दार आहिनि। बेशक शहरनि जो सुकून तबाह करे खेनि अदम तहफ़ुज़ जो शिकार बणाए शहर अंदरि ख़ौफ़ की फ़िज़ा पैदा कंदड़ बुत किरण यकीनी तौर ते मुबारकबाद जहिड़ो अमल आहे ऐं कानून लागू कंदड़ इदारा दाद जा मुस्तहिक़ आहिनि। पर छा कराची मां दहशत जी हुक्मरानी जे ख़ात्मे लाइ ख़ौफ़ जी अलामत बणियल समूरा बुत ड्राहे ढेर कया वेंदा आहिनि? बाबा लाडला हिकिड़ो गैंगस्टर हो जंहिं लाइ चयो वियो त हू चर्च जे गैर क़ानूनी विकिरे सां ॾोहनि जी दुनिया में आयो ऐं पोइ अगवा क़त्ल टारगेट किलिंग ज़रिए शहरनि लाइ ख़ौफ़ जी अलामत बणिजी वियो। असां कानून लागू कंदड़ इदारनि खे उन कामयाबी ते मुबारकबाद ॾियूं था। गॾोगॾु खेनि उहो बि यादि ॾियारणु चाहियूं था त बेशक बाबा लाडला वॾो ॾोहारी हो। एतिरो वॾो ख़तरो हरगिज़ न हो जेतिरी वॾे ख़तरे जी साॻिया कानून लागू कंदड़ इदारा गुज़िरियल साल अक्टूबर में पहिरें हफ़्ते में कराची जे अज़ीज़ाबाद वारे इलाइक़े में MQM जे 9-0 वेझो हिकु घर मां वॾे अंग में हथु आयल हथियारनि खे करार ॾेई रहिया हुआ। असां हथियार हथु करण वारी सिंध पुलिस खे उन कार्रवाई ते बि खेनि दाद ॾियूं था। हथियारनि ज़ख़ीरो ॾिसी लॻे थो त रियासत सां गोरिला वेड़ लाइ गॾु कया विया। पुलिस इख़्तियारी बि रेंजर्स बि अहिड़ा ख़दशनि जो इज़हार कयो हो। हीउ रुॻो हिकु चौकीअ मां हथियार हथु कया विया आहिनि पर गोरिला वेड़ जी ख़्वाहिशमंद अञा केतिरियूं चौकियूं थी सघनि थियूं जिन जी गोरिला वेड़ जी ख़्वाहिशमंद धुर जे हथियार लिकल हूंदा। बाबा लाडला खे मुक़ाबले माण्हू जीअं अज़ीज़ाबाद वारे इलाइक़े में 9-0 भरिसां हिकु घर मां हथियार हथु करण बि कानून लागू कंदड़ इदारे जी कामयाबी हुई। पर अॻिते हली कराची दहशतगर्द तौरु अदालत में कराची जे तारीख़ हथु आयल हथियारनि जे वॾे ज़ख़ीरे बाबति मामले जे जांच ऑफिसर पारां अदालत में रिपोर्ट जमा कराई वई त उन्हनि मामले में पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं अणपूरे शाह जे बुनियाद ते केस दफ़्तर दाख़िल कयो वञे। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त सरकारी बयान में अज़ीज़ाबाद मां हथियाल हथियारनि खे कराची तारीख़ में हथियाल गैर क़ानूनी हथियारनि जे वॾे में वॾो ज़ख़ीरो कोठियो वियो हो। उहो चयो वियो त हथियारनि जो ज़ख़ीरो रियासत सां वेड़ लाइ गॾु कयो वियो हो पर पोइ जहिड़े नमूने सां पंहिंजी नाकामी जो इज़हार करे उन वॾे कामे खे पाणी हारायो वियो उहो ई सॼी क़ौम साम्हूं आहे। कराची में बदअमनी क़त्लो गारत पोयां केतिरा ई हथ रहिया आहिनि। सहूलत मिर्ज़ा जे बयान खां वेंदे गिरफ़्तार कयल टारगेट किलर भते ख़ौर खां थियल जॉइंट इन्वेस्टिगेशन रिपोर्टनि उन्हनि ॻुझनि हथनि खे वाइखो करण लाइ काफ़ी आहिनि। अॼु जॾहिं क़ौम कानून लागू कंदड़ इदारनि खे हिकु कामयाबी ते मुबारकबाद पेश करे रही आहे तॾहिं उहो पिणु पुछणु घुरे थी त छा नेटो कंटेनर जी गुम थियल वारे मामले में बि जांच करे उहो मालूम कयो वेंदो त नेटो जा केतिरा हथियार गुम थिया हुआ ऐं उहे किथे किथे गॾु कया विया। उन्हनि जो कहिड़ा हथ हुआ? छा उन वक़्तु ही वज़ीर मशीर समेत रियासती मशीनूं लाॻापियल अहम उहिदनि ते वेठल माण्हुनि खां इन मामले जी का पुछा ॻोछा कई वेंदी? मुल्क जो हिकु हिकु माण्हू उहो पुछणु घुरे थो छा रियासत इहा ॼाण नथी रखे त कराची शहर मुल्क जी माशी शहर आहे ऐं सालनि ताईं इन शहर में रत जी होली खड़ी वेंदी रही आहे। जहिड़ो जो कराची में ऑपरेशन खां पोइ कंहिं हद ताईं अमन अमान क़ाइमु थी वियो आहे पर इहा हथियार इशारो करे रहिया आहिनि त कंहिं बि वक़्तु कराची में अंदरि रत जो दरिया वही सघे थो। तंहिं करे असां सम्झूं था त कराची में मुस्तक़िल अमन क़ाइमु करण लाइ ज़रूरी आहे त 12 मई खां वेंदे बल्दिया फैक्ट्री साने ताईं मनुष्या जे कारोबार खां वेंदे भते ख़ौर ताईं टारगेट किलिंग खां वेंदे हंगामा आराई ऐं इंतिशार पखिड़ण ताईं शहर जे अमन खे छियो रसाईंदड़ हिकु हिकु माण्हू खे वाइखो करे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। बाक़ी जॾहिं ईअं न कयो वियो त पोइ शहर अंदरि पाइदार अमन जो ख़्वाबु साबिया न थी सघंदो।